घोटकी जश्न आज़ादी के मौके ते तहरीक बानी सुन्नी तहरीक ऐं जमायत अहले सुन्नत के कारकुननि पारां मस्जिद नूर खां मोटरसाइकिल रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी सुन्नी तहरीक के सूबाई सदर मियां मोहम्मद असलम कादरी, तहरीक बाओ सिंध के सदर एडवोकेट अब्दुल शकूर चाचड़ ऐं ॿियनि कई। जॾहिं त रैली मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदे प्रेस क्लब पहुती। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त इहो ॾींहुं परे नाहे जॾहिं कश्मीर आज़ाद थींदो ऐं असां कश्मीरी भाइरनि सां गॾु आज़ादी जो ॾियारो मल्हाईंदासूं। उन्होंने चयो त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं संदसि साथियुनि जी जिदोजहद सां मुल्क वजूद में आयो आहे ऐं मुल्क के कायदे आज़म के असूलन ते हलाइण घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।